अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानी सिरियाहो न्यू मेरान न्यूज़ रुकयूं था खबरन डा खबर शामिल कई पिया तलार में रिपोर्ट मोहम्मद हनीफ मलाजी। तलार शहर के फारूक आजम चौक का दरगाह रोशन शाह बाईपास ताईं रोड जो कम एक साल का बंद हुजन खिलाफ जमायत इस्लामी और शहरी इतिहाद पर ज़बून हाल रोड ता रैली कढ़ी प्रेस क्लब तलार या एहतजाजी मुजाहिरो किया। उन मौके ते डॉक्टर शम्सुद्दीन थेबो, अब्दुल खालिक खट्टी, अब्दुल खची, अली अकबर जुनेजो ऐं ॿियनि चयो त रोशन शाह खां पुराणी नाके ताईं MNA मीर ग़ुलाम अली टालपुर जे कोटा तहत रोड मंजूर थियो। 1 साल अॻु मेन चौक खां पुराणे नाके ताईं रोड जो कमु मुकमल थी वियो ऐं 1 साल खां फारूक आज़म चौक खां दरगाह रोशन शाह ताईं रोड जो कमु न थियण करे रोड ज़बून हाल आहे। हिन रोड ते सफ़र करणु तमामु मुश्किल थी वियो आहे। हिननि हुकूमत सिंध MA मीर ग़ुलाम अली टालपुर डिप्टी कमिश्नर बदीन खां नोटिस वठी जल्द रोड ठाहिराइण जो मुतालबो कयो आहे।